कंबर शहदाद कोट में खबर शामिल कंदासीं त नसीराबाद चेयरमैन नेशनल यूथ सूबा सिंध इख्तियार अली ओधाणो वाइस चेयरमैन ह्यूमन राइट प्रोडक्शन मोहब्बतन ऑर्गेनाइजेशन के उम्रे जी सआदत माण्हुनि ते गुलनि जा हार पाराए संदसि आजियां कई वई आहे। इन हवाले सां लाइन ते मौजूद आहे सिकंदर अली गाड़ी। जी सिकंदर अली, आगाह कजो कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, नसीराबाद चेयरमैन नेशनल यूथ सूबा सिंध अख्तियार अली ओढाणो वाइस चेयरमैन ह्यूमन राइट्स प्रोडक्शन मोहबे वतन ऑर्गेनाइजेशन खे उमिरि जी सादत माणींदड़ हाजी अख्तियार अली ओढाणो नसीराबाद पहुचण ते शानदार आजियां गुलनि जी वर्खा कई वई। आजियां कंदड़ मोहम्मद हसन गालिही, ज़मीर खोसो, सरदार असगर अली चिंचणी, पप्पन खोसो, मीर सुमेर ज़हरी, सखावत अली रिजवी, नज़ीर खोसो, साजिद खाशकेली, मीर मुख्तियार अली मुगेरी, अली रज़ा खोसो, अब्दुल रहीम खोसो, मीर बख्त जमाल चांडियो, आफ्ताब गालिही, अल्ताफ़ गालिही आजियां कई। जी वड़ी मेहरबानी सिकंदर अली, तफ़सील खां आगाह। हर ख़बर बर वक्त ख़बर ॾिसंदा रहो न्यूज़ लाइन 1।